फातिमा फाउंडेशन पारां सिविल अस्पताल नौशरो फिरोज़ में सेफ ब्लड ट्रांसमिशन जे ऐलान सां हिकु ॾींहं जो वर्कशॉप थी गुज़रियो, जंहिंमें सिविल अस्पताल जे डॉक्टरनि तोड़े डॉक्टरनि वॾी अंग में शिरकत कई। इन मौक़े ते ब्लड बैंक इंचार्ज डॉक्टर ख़ादिम हुसैन मेमन, सिविल सर्जन डॉक्टर ख़ादिम अली मंगरियो, डॉक्टर मोहम्मद ज़फ़र चना, डॉक्टर शाबाना चना, डॉक्टर नूर हसन, डॉक्टर अमीर अब्बासी, डॉक्टर असफत असलम ऐं ॿिनि ख़िताब कंदे चयो त फातिमा फाउंडेशन जे प्लान में नौशरो फिरोज़ शामिल न हो, पर सिविल सर्जन जे ज़ाती दिलचस्पी सां उन जो वजूद अमल में आयो। अॻवाननि चयो त ब्लड कहिड़े माण्हू खे लॻणु घुरिजे इन मुतलिक़ ॼाण ज़रूरी आहे। ख़ासि तौर ते ॿारनि तोड़े हामिला औरतुनि जी रत जी चकास बेहद ज़रूरी आहे। अहिड़नि जी खोड़ जा सबब ऐं दवाउनि जो इस्तेमालु पहिरें मरहले में हूंदो आहे। इन खां पोइ ग़ुलाबनि जो मिक़दारु ॼाणणु ज़रूरी आहे। हिन ब्लड बैंक में छा जुज़ ऐं ॻाढ़ा जुज़ पिणु फ़राहम कया वेंदा। हीअ ब्लड बैंक 24 कलाक कमु कंदी ऐं इलाइक़े वासियुनि खे वधि खां वधि फ़ाइदो थींदो। इन लाइ इलाइक़े वासियुनि खे रत ॾियण जी अहमियत ऐं अफ़ादियत खे नज़र में रखियो वियो आहे। जेकॾहिं इलाइक़े वासी ताउन कंदा त हीअ ब्लड पाइदार